रावलपिंडी में खबर ईंदा हालु त पाकिस्तान तहरीक इंसाफ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी अदालत जे कमरे में पंहिंजे मथां थींदड़ पुलिस तशद्दुद जो बयान ॾेई छॾियो आहे। जुडिशियल कॉम्प्लेक्स में ड्यूटी एडिशनल एंड सेशन जज सैयद जहांगीर अली शाह महमूद जे जिस्मानी रिमांड जी दरख्वास्त ते ॿुधणी कई। पुलिस अॻूणे परॾे वज़ीर खे हथकड़ियूं लॻाए पेश कयो, जंहिंखां पोइ जज अदालत जे कमरे में संदसि हथकड़ियूं खोलराए छॾियूं। प्रोसिक्यूशन टीम मुकमिल जांच जे लाइ 30 ॾींहनि जे लाइ जिस्मानी रिमांड जी इस्तदा कंदे चयो त शाह महमूद कुरैशी 9 मई ते अवाम खे एहतजाज जे लाइ भड़कायो। शाह महमूद कुरैशी रोस्ट्रम ते अची चयो त मूंखे कूड़े केस में फासायो वियो आहे। एसएचओ जमाल मूंखे धिका ॾिना, लतूं हयूं, मूंखे ठोशा हया विया, मुंहिंजी हालत ख़राब हुई, इन लाइ तबई इमदाद जी इस्तदा कई पर पुलिस जे अफ़ीसरनि इनकार करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।